ऐ इंसानो कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम, तहकीक आयो तव्हां वटि, तव्हां जे रब वटां, रब पारां बुरहान। हाणे बुरहान लफ्ज़ अरबी, उन जूं आलिमन सगोरन ॿ मानाऊं बयान फरमायूं। हिकड़ी माना आहे दलील, बी माना आहे मोजज़ो। जेकॾहिं माना कंदासीं मोजज़ो त अल्लाह पाक जे फरमान जो मक़सद ही बनबो। ॿिया जेके भी नबी आया वे सब मोजज़ा खणी आया। तकरीबन सही दोस्त दी 11 मोजज़न खां मथे के नबी के मोजज़ा न मिले। 11 तकरीबन। आमिना जो लाल मथे पाक जे जुल्फन खां पेरन जे नहन मुबारकन ताईं सजो सारो अल्लाह से मोजज़ो बनायो। बाकी जेके रब ॾिना मोजज़ा वो गणप खां परे, वरी रब इख्तियार ॾिनो त मुंहिंजा महबूब झर हुजे, झंग हुजे, जबल हुजे, को बि अवां खां माण्हू कहिड़े बि क़िस्म जो मोजज़ो तलब करे, इशारो करण अवां जो कमु आहे। मोजज़ो ॾेखारण मां रब करीम जो कमु आहे। बेशुमार मोजज़ा। हाणे साईं करीम पाण बि मोजज़ो, केतिरा ई मोजज़ा, पर उन्हनि सभिनी मोजज़नि में ॿ मोजज़ा वॾा आहिनि। हिकिड़ो क़ुरान, ॿियो मेराज। क़ुरान शरीफ साईं जो मोजज़ो अॼु भी दुनिया में जिंदा, घर घर में, मस्जिद में, मदरसन में वो मोजज़ो रखियो। बाकी मेराज, इन मेराज जी जरूरत छो पेश है? अल्लाह से यो मेराज छाजे ला कराया, यो समझो। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे महबूब जे लाइ फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूर। अल्लाह से फरमातो अवां जे तरफ नूर मोकिलियो, जेका मुराद मदीने जो साईं। हिकड़ी सूरत थी नूर, ठीक है। वरी अल्लाह पाक अॻिते फरमायो कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम। मुझा महबूबा मां ऐलान कयो त आऊं अवां जे मिसल बशर आहियां, इंसान। एक तरफ नूर, ॿी तरफ बशर। के तरफ अल्लाह पाक फरमायो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन। मुखे यासीन जो कसम, यानी तुझी सूह जो कसम, कुरान जो कसम, तू मुरसलन मजो। एक जगह ते अल्लाह से फरमाया मुझा मौत तू वली है। चार गालियों एहतमाल यो पैदा थियो त जे मदीने जो साईं नबी आ त हिक त नाहे, 1.25 लाख नबी आहिनि। यानी उहे ॿिया नबी सोचींदा त नबी आहे त असां जहिड़ो आहे। जे वली आहे त ला तादाद मुस्तफा जी उम्मत जा वली आहिनि। उहे समझन असां बि वली, मदीने जो साईं बि वली, ॻाल्हि बराबर आहे। साईं नूर आहे त सभु मलाइक नूर जा नूरी आहिनि। उहे समझन हा असीं बि नूर, साईं बि नूर, ॻाल्हि बराबर आहे।
जे अल्लाह जो महबूब बशर इंसान तो पो इंसान समझन हा असा जड़ो आ के बदबख्त चई भी वेठा लिखी भी वेठा तो एतरो फर्क आ वडे भाई नंढे जेतरो माज़ल्ला साईं भी खाइंदो हो पींदो हो शादियूं कई बार जड़ी असां भी उही आहियूं उन्हनि खे ये गालियूं त नजर आयूं पर मुंहिंजा प्यारा दोस्त उन्हनि खे इहो नजर कोन आयो त 1500 सहाबा किराम हा पानी कोन हो थोड़े पानी में आमना जे लाल 5 आंगरियूं विझूं उन मजा 5 आंगरनि मजा दरिया वांगुरु वहण जे तू एड़ो आई तो करे देखा हाने ये 4 गालियूं अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो जिब्राइल अमीन मां इरादो कयो आ पंहिंजे महबूब खे हिकड़ो एड़ो मौजूज़ो ॾियां एड़ो सैर कराया जो इंसान ॾिसन त चवण ते मजबूर थियन त बशर आहे पर असां जहिड़ो न आहे मां वादी मक्का में तमाम मलाब तमाम वलियन खे घुराए पंहिंजो महबूब ॾेखारियां वली समझन त वली त आहे पर असां जहिड़ो न आहे मस्जिद अक्सा में 1.25 लाख नबी घुराए मां उन्हनि खे पंहिंजो हबीब ॾेखारियां जॾहिं वो मुंहिंजो महबूब ॾिसंदा पाणी मञंदा त नबी आहे पर असां जहिड़ो न आहे मां पंहिंजे महबूब करीम जे नूर खे आसमाननि मथां गुज़ारे मलाइकनि खे कतारूं करे सुखूं बदिलाए बीहारे उन्हनि जे विचां पंहिंजे हबीब खे गुज़ारे उन्हनि मलाइकनि खे बि साबित कयां ऐं मलाइक चवण ते मजबूर थींदा त नूर आहे पर असां जहिड़ो न आहे सल्लल्लाहु रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ अल्लाह पाक पंहिंजे इरादे खे तकमील ताईं पहुचाइण जे लाइ जिब्राइल अमीन खे फरमायो जिब्राइल दुनिया जे तख्ते ते लही वञ सारी मखलूकात खे निंड कराए आ सिज खे जो पंहिंजी जाइ रहे चंड खे जो पंहिंजी जाइ रहे हवा खे मौकूफ करे आ सारो निजाम जाम कर उन खां बाद 1.25 लाख नबियन खे मुझो पैगाम पहुंचा तो जल्दी जल्दी पंहिंजा पंहिंजा ठिकाना पंहिंजूं पंहिंजूं जायूं छॾे मस्जिद अक्सा में कतार करे मुझे मुस्तफा जे इस्तक़बाल जे लाइ बीहन आलम अरवाह खां जेके बि वलीयन उन्हनि खे दावत ॾेई वादी मक्का में जिब्राइल बिहार सभिनी मलाइकनि खे चओ अॼु रब अवां जी इबादत खां ख़ुशि कोन थींदो तस्बीह तहलील तकबीर ज़िक्र अज़कार सां रब एडो खुश कोन थींदो अल्लाह पाक तो फरमाए मुखे खुश करणो आ त अज मुझे हबीब जे रस्ते खां बिन्नी पासे सुफू बची पियो मुझो महबूब जे त सलातो सलाम सां इस्तक़बाल कजो हूरानी जन्नत खे चओ अज सभई ॿाहिरि निकिरन जन्नत जे ॿाहिरां उहे मोतियन जा थाल भरे पंहिंजे हथनि में भी मुझे मुस्तफा जो इस्तक़बाल कन हेठ मथे इस्तक़बाल मुकम्मल करे आ यहाँ ज़मी पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें यहाँ ज़मी पर वहाँ फलक पर रची थी शादी मची थी धूमें उधर से अनवार हंसते आते इधर से नफहात उठ रहे थे जिब्रील इंतजामात मुकम्मल किया मुकम्मल करे
रब के अर्ज़ की मुझा मौला हाने हुकुम अल्लाह से फरमायो विंदर उथल में हब में जदे को माण्हू जो लीडर ईंदो आ उन जे इस्तक़बाल जे लाइ बैनर लगाईंदा आहिनि झंडा लगाईंदा आहिनि उन्हनि जे मथे लिखंदा फिलाने के असां विंदर अचण ते भली कार था चऊं खुश आमदेद था चऊं जिब्राईल तव्हां बि ईअं कयो बिहिश्त में वञी उतां खां कपिड़ो खणो नूर जो उन जा बैनर झंडा बनाए उन्हनि झंडनि ऐं बैनरनि ते उहे आयतूं लिख जेके मां क़ुरान में मिठे मुस्तफ़ा जे शान में फरमायूं आहिनि जिब्राईल अमीन नूर जो कपड़ो खयो उन मजा नूर जा बैनर बनाया पहिरियों बैनर लगाई मस्जिद अक्सा जे मस्जिद हराम जे दरवाजे ते जिता मुझे महबूब जो सफरे मेराज शुरू थियण वारो हो उते बैनर लगाई उन बैनर ते लिखियाई सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक्सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर वादी मक्का में जिते सारा वली मौजूद हुआ उन जाए ते जिब्राईल बैनर लगायो ऐ लिखाई लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला क्यों बैनर लगाई मस्जिद अक्सा जे दरवाजे ते उन जे मथा लिखाई यासीन वल कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन तेरे आसमान जे दरवाजे ते बैनर लगाई उन जे मथा लिखाई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ये आसमान जे दरवाजे ते बैनर लगाई उन जे मथा लिखाई कद जाअकुम मिनल्लाह नूरु व किताबुम मुबीन ये आसमान जे दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्राईल लिखो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम चौथे आसमान के दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्राईल लिखो या अय्युहन नबी इन्ना अरसलनाक शाहिदन व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाह बिइज़्निही व सिराजम मुनीरा पंजे आसमान के दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्राईल अमीन लिखो या अय्युहन नास कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना छह आसमान जे दरवाजे ते बैनर लगो उन जे मथा जिब्राईल लिखो व इन्नक लाला खुलुक़िल अज़ीम अब बाकी घणा आसमान रहा हिकड़ो उन जे मथा अल्लाह लिखो वन नज्म इज़ा हवा इन्ही जो तर्जुमो मेराज साए तो मुखे सितारे जो कसम सितारे जो जेको मथे बुलंद थींदो रहे ये हवा पढ़ंदासीं त माना थींदी बुलंद जे पढ़ंदासीं वन नज्म इज़ा हवी त पोइ माना थींदी मुस्तफ़ा तुंहिंजो मेराज तां हेठि वञण वापसी जो कसम अचण जो कसम वन नज्म इज़ा हवा जी प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह सी फरमायो हाने बिहिश्त जे कुंगरन ते लिख आयात मुक़त्तआत किथे लिख अलिफ लाम मीम
अलिफ लाम मीम रा, अलिफ लाम मीम साद, काफ हा या ऐन साद, त्वा सीन मीम, त्वा सीन यासीन साद काफ नून। जिब्रील अर्ज़ से ही चाहे रब फरमा तू लिखंदो वञ, मेहमान पानी अची पढ़दो। अर्रहमान अल्लमल कुरान, जिब्रील जेके मुंह पढ़ायो आ, मुझे मदरसे जो शागिर्दा, मुझो शागिर्दा, मुझो हबीबा, मुझो रसूला, मां सब कुछ उनके पढ़ाए छॾियो आ। बहिश्त में ईंदो ये मुंहिंजा इशारा पाणी पढ़ी वठंदो। दोस्तों सब इंतजामात मुकम्मल थी विया, बुराक अची वियो, जन्नती पटको अची वियो, जन्नती नालैन अची वई, सुरहान खुशबू अची वई। सोने जिब्रील वादी मक्का में 70,000 मलाइका जिनके हथन में नूर जा दिया, नूर जा चिराग हा। जो 27 रात हुई, चांदो की हुई काम सोझरे जेला 70,000 मलाइका रोशन दिया खणी आया। चईनी वलन मलाइकन सा 70,000 मलाइका वली सारा वादी मक्का में बीठा, सवारी उते बधी वई। जिब्रील मदीने जे मीर जी दरबार में आया, जागाए सामान पेश करे, अर्ज की मुझा सोना अज रब के अहां जे दिसण जो शौक छो आहे। बियन नबी महराज वरतो हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह का दीदार घुरियो तो मुखे दीदार करा। अल्लामा मोहम्मद इस्माइल हक्की रूहुल बयान में लिखा था, रब जवाब नस त ला ताकुल माल यतीम या मूसा, मूसा यतीम जो माल न घो। अर्ज की से मां नबी थी, यतीमन जा माल घुरा खावा तो बाकी बचंदो छा। अल्लाह पाक फरमायो मूसा कलीमुल्लाह दुनिया जे यतीम जो जिक्र कोन पियो हले, हिते इशारो आमिना जे लाल दुर्रे यतीम जे ला इशारो। त जेको दीदार घुरी पियो सो अमानता मदीने जे साईं जी। न तेरी आंख देखे न चश्मे अंबिया देखे, न तेरी आंख देखे न चश्मे अंबिया देखे, मुझे देखे तो ऐ मूसा निगाहे मुस्तफा देखे। आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं, आसमानों पर गए इदरीस ईसा शक नहीं। दम में सैरे ला मकान, दम में सैरे ला मकान, मेरा जे असरा और है। टूर और मेराज के, टूर और मेराज के किससे से हो अपना जाना और है, अपना जाना और है, उनका बुलाना और है। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि
या हबीब अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो अल्लाह जा महबूब संभरी तैयार था, गुस्ल फरमायो, वुजू फरमायो, ए लिबास बिहिश्त आताऊं, जन्नती पटको पंजे मथे मुबारक ते रखियाऊं, पेरन मुबारकन में नाले नु जन्नत जू पाताऊं, अगे ई हुस्न जा बेकरहा अज जो तैयार था। महेश्वर तो फरमाए हुस्न बराबर हूरा चाहन अरबी असांजो आलिया, वे सवगा खड़ी केड़ा बोकलला तब नूरी पोशाक नरालिया। मुझा साईं अल्लाह से फरमाया जी मुझा रब करीब मुँह तुझे हुस्न जमाल थी 72,000 बशरी पर्दा वधा, अज हिकड़ो पर्दो हटाए, हिकड़ो पर्दो हटाए, हिक पर्दो हटाई, बाकी घणा रहा। वाह जो स्कूल पढ़िया उठाया 71,999 पर्दा बाकी रहे, हिकड़ो पर्दो हटायो, पर्दो जो हटो हजरत उस्मान तो फरमाया उन रात मेराज मेरी रात मुझी अख खुली त डी दिठम रोशन, उठण जी कोशिश कयम, ग़ैबी आवाज आयो उस्मान रात बाकी आ, अज मुझे मुस्तफा हिक पर्दो हटायो, हिकड़ो पर्दो हटायो। प्यारा मुसलमान भाईरो जने मुझा साईं वादी मक्का जे वेझो विया 70,000 मलाइकन जे हथन में रोशन दिया। आला हजरत साईं रहमतुल्लाह अलैह एक रवायत आनी इरशाद फरमायो कि बुझ गई जिसके आगे सभी मशअले, शम्मा वो लेके आया हमारा नबी। अजा 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 नीह में तारा हुदा सितारा अला चवन हुदा पर ज़ाहिर कोने छाजे करे जो सिज जी एडी रोशनी आ जेमे हु ढकजी था त दिया बरिया पे, पर जने साईं आयो त सभिनी जी रोशनी मुतगम थी गई। मलाइकन इस्तकबाल कयो, वलियन इस्तकबाल कयो। साईं जने यो मंजर ॾिठो त मदीने जे मीर जे अखियुनि में लुड़क भरजी आया। अल्लाह से फरमाया मुझा महबूब अज रोण वारी रात आहे का ना, खुशी जी रात तव्हां जे चेहरे में अखियुनि में पानी ज़ाहिर जो अर्ज कयाई मुझा रब अज मुखे अम्मा याद आया, अज मुखे मुझो बाबो याद आयो। अम्मा जे बतन में हुयो 7 महीनों हो तो बाबो मिसाल करे वरी जॾहिं दुनिया में आयो थोड़े अरसे खां पोइ अम्मा छॾे वई, मां यतीम मके में रहिजी वियुसि। तायूं मुंहिंजे घर पार कोन आयूं त इतां असांखे छा मिलंदो, तायूं बि मोह मटे वयूं। मुंहिंजा रब अॼु तुंहिंजे महिरबानी ते अखियुनि में लुड़क आया आहिनि त वाह मुंहिंजा रब तो हिकिड़े यतीम खे किथां खां किथे पहुचायो आहे।
अज अम्मा हुजे हा मुखे ॾिसे हा हिन हाल में त चवे हा सुभान अल्लाह बाबो ॾिसे हा चवे हा सुभान अल्लाह न अम्मा न बाबो आ न दोस्त अहबाब न मक्के वारा ये पाण वटि को घोट थींदो आहे पोइ उनखे घोड़े ते चाढ़े घुमाईंदा आहिनि जंहिंखे सरगस्त या सरगस्त चइबो हार नवा कपड़ा सिंगार पोइ अम्मा किथां नज़र पे सुभान अल्लाह बाबो ॾिसे सुभान अल्लाह भेणू हायर सुभान अल्लाह अल्लाह ताला जी ज़ात में बरकत फरमायो मुंहिंजा महबूब असा अय्यबा सकर रब्बुक मकाम महमूदा क़यामत जे ॾियारे मकाम महमूद विहारे तुझे अमर के तुझे बाबे के मां तुझी शान ॾेखारी अज दावत मुंहिंजी आहे अज तू मेहमान ही मां मेज़बान वाह घोड़े ते चढ़ी वागू वराए केर थो घोट के अजे आसमान ते घुराए केर थो वाह घोड़े ते चढ़ी वागू वराए केर थो दावत करे केर अज दावत मुंहिंजी आ सवारी ते सवार छो त मां चवां थो को चवे या न चवे को सुभान अल्लाह चवे या न चवे सवारी ते हसवार आवां छो मां रब थो चवां सुभान अल्लाज़ी तव्हां सवार साईं सवारी जे वेझो तो वरी साईं जी अखियुनि में लुढ़क अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब हाणे छा अर्ज़ कयो मदीने जे मीर मुंहिंजा रब करीम क़यामत जो थोड़ी मालूमात मुझे हेठ वर्ग आलमन खान नो पुछा हेठ वर्ग अवा के या खबर काने त क़यामत केरे मुल्क में लगन शाम अगर चे बॉर्डर हुंदो क़यामत जो पर मरकज हुंदो मस्जिद अक्सा फलस्तीन मस्जिद अक्सा जे दरवाजे ते अमल तुरन वारो तराजू लगंदो इते अमल तोड़ा विदा मुंहिंजा रब करीम फलस्तीन में क़यामत थींदी मैशर जो मैदान उते लगंदो सवाले ते सिज लहींदो ज़मीन टामे वांगर तपी वेंदी या अय्युहन्नास तक़ू रब्बकुम इन्न ज़लज़लत साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तदउ कुल्लु ज़ाति हमलिन हमलहा व तरन्नास सुकारा वमा हुम बेसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद तो ही त डिजारियो आ त खौफनाक ॾियारो हूंदो सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा सितारे टूट जाएंगे ज़मीन पर ज़लज़ला होगा मोहम्मद तख्त पर होंगे अदालत पर खुदा होगा वो मुझी उम्मत का विंदर जे कब्रिस्तान में का उथल बेले का किथे इन्हनि खे कुल्ले फाटल कपड़ा हुंदा कफन हुंदा मथा इन्हनि जा उघाड़ा हुंदा पैर उघाड़ा हुंदा
रब यो एडो सफर किए करे सघां अज सवारी ॾिसी मूंखे मुंहिंजी उम्मत याद आई अल्लाह से फरमायो मुझा महबूब तवां गलती न कयो जॾहिं क़यामत जो ॾियारो लॻंदो तुंहिंजी उम्मत कब्रनि मां पोइ उथंदी हर कब्र ते सवारी मौजूद हूंदी पर शर्त ही आ त मन अहबक वसब जेके तुंहिंजा मोहबती हूंदा तुंहिंजा सोबती हूंदा उन्हनि जे लाइ तुंहिंजे आशिकनि जे लाइ ॿिया न तुंहिंजो इश्क ज़रूरी आहे अल्लाह से फरमाए तो वातसिमू बिहब्लिल्लाह मुंहिंजी रस्सीअ खे मज़बूती सां झलियो या रस्सी कहिड़ी आहे साईं अब्दुल्ला बिन अब्बास खां पुछूं तव्हां रईसुल मुफस्सिरीन आहियो असांखे सम्झायो या रस्सी कहिड़ी आहे साईं फरमाए या रस्सी मदीने जो वीर आहे रब तो फरमाए मुझे महबूब खां हेॾे होॾे न थिजो मुझे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ताबे रहजो संदस गुलामी में रहजो इहदिना सिरातल मुस्तकीम नमाज में भी अल्लाह से असांखे सिधो रस्तो ॾेखार सिधी राह हला बीठो बि नमाज में काबे दा मुआ नियत अल्लाह जी इबादत जी तो हाणे अल्लाह का केड़ो पे रस्तो घुरे सीधे रस्ते ते बीठो बियो केड़ो रस्तो साईं अब्दुल्ला बिन अब्बास फरमाइन था इन रस्ते खां मुराद आमना जे लाल जो रस्तो नमाज़ सब पढ़दा रोजा रखदा हज कंदा दाढ़ियूं पटका ठा ठठ हुंदा पर के एड़ा हुंदा जेके मदीने जे साईं खां परे परे पिया घर दिल सां साईं जो मौजो बयान न कंदा महराज ते कोन ॻाल्हाईंदा साईं जे इल्म ते कोन ॻाल्हाईंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मुंहिंजे सोने नबीअ जे हुस्न जमाल ते कोन ॻाल्हाईंदा विलादत बासादत ते जश्न आमद ते कोन ॻाल्हाईंदा हूंदा भी किताब भी हूंदा हर शइ हूंदी पर खुले दिल सां रसूलुल्लाह जो ज़िक्र न कंदा उहे सम्झ महबूब वारे रस्ते खां परे 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 मुझा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वे अल्लाह जा महबूब जिन जे दर तां असांखे सब कुछ मिलियो असां अल्लाह के अल्लाह था मञूं या मेहरबानी रसूलुल्लाह जी अजी चऊं अल्लाह अल्लाह यो अल्लाह तोखे सेखायो कई मदीने जे वीर सेखायो बाकी केड़ी खबर कुरान अल्लाह जो कलाम आ मदीने जे साईं फरमायो जन्नत बेश असां दोज़ख असां ॾिठाई कोन्हे सोने जे चवण ते चयोसीं लब्बैक या रसूल असां मञूं मोहम्मद जे दर खां ही सब कुछ मिलो कसम आ खुदा जो खुदा खुद मिलो मोहम्मद जे दर खां स्टिकर पोस्टर दीवारों ते लगल हुंदा मस्जिद जे बाहर मेरे लिए अल्लाह ही का ही ते बड़ी खासो जोर दींदा मेरे लिए अल्लाह ही काफी आ ई अल्लाह काफी किए थींदो जे जे दर तां अल्लाह मिलियो आ उनके विचारे छडी त रब तोखे कीअं मिलंदो सवाल ही पैदा कोन हजरत अबू बकर सिद्दीक जो अकीदो ईमान साईं सभिनी के चो तो कुछ कुछ माल आनो जंग लगन वारी आ जंग
अदा मोहम्मद सही पे हलो भाई सही है मुजाहिद असां के इया खुशी है जो कोट मानू आ जो को मदीने जी साईं जी प्रचार करे पियो असां तव्हां के घुराए विहारे सिर्फ आऊं त खणी आवां जो ॼातल सुञातल आहियां पर सुठा सुठा आलम से असदुल्ला के असद अली के ठंडे आदम मां अग में तो प्रोग्राम हो साईं मोहम्मद अली कुरैशी जो पर वो कुछ असबाबन जे करे न बणियो पर साईं खलीफ़ मोहम्मद उमर जी वडी कोशिश हुई त एडा वडा वडा आलिम पंजाब जा हेडा वडा अचन असां जे बेले जे गयूर सुन्नी मुसलमान के जेके असल खान सुन्नत जमात जा वलियन जा पांचेड़ा इनन के वरी जागाया इन जे ईमान के सुजाग अल्लाह संदस के हिम्मत दे अञा हयाती ॾिस ऐं माशाअल्लाह लॻो बि तंदुरुस्त पियो अॼु बि असां जेकॾहिं असांखे हथ में हथ विधई न सवाल ई पैदा कोन थो थिए असां हथ चढ़ायूं भले अवां किलो पिया आज़माए ॾिसो अचे हिकिड़ो मैदान अल्लाह सी सिहत ॾेस दराज़ ज़िंदगी ॾेस जो हेड़ा आलम घुराईंदो रहे जश्न थींदा रहे अल्हम्दुलिल्लाह प्यारा मुसलमान भाइरो सभई सहाबा किराम वया को डोकर खणी आयो को बकरो काए आयो को आई काए आयो सोन जरो खणी आयो सब खणी आया पर हजरत अबू बकर सिद्दीक देर लाथी साईं पुछो मुझो यारे गार ना आयो ॾिसो घर आया ॾिसन त हजरत अबू बकर सिद्दीक दीवार जे हथ में घर में या अबू बकर जी साईं पे याद करे मदीने रो साईं जी बस सामान बियो सब बदी चलियो हिकड़ी सुई कपड़न सुभण वाली दीवार में हणी छे उहा ॾिसजे कांदी उहा मिले उहा पंहिंजे यार जी खिदमत में हाज़िर बाकी सब सामान तैयार आ जने आमिना जे लाल जी दरबार में आया बियन जा थोड़ा सामान पर जने अबू बकर सिद्दीक जो सामान आयो ये मुझा प्यारा पंजे बलूचिस्तान जो को निरलो जबल हुजे ये जबल बन गयो अल्लाह जे हबीब फरमायो या अबू बकर सब सामान खणी आयो आई या कुछ छले घर वारन दे लायो आई अर्ज की मुझा महबूब अल्लाह व रसूलहू पंहिंजे घर में अल्लाह जो रसूल छले आयो त साईं करीम चवन हा सिद्दीक अकबर मां अञा वेठो आहियां तू माण्हुनि जा अकीदा पियो ख़राब करी माण्हू छा चवंदा आऊं हिते वेठो तुंहिंजो तो घर छॾे अल्लाह व रसूल अल्लाह जो रसूल छड़े आऊं तो तुझे अग्या पर महबूब न कई सुने पुठी था अबू बकर वाह तो जो अकीद वाकई मोमिन जे घर अल्लाह भी हुंदो आ अल्लाह जो रसूल भी हुंदो आ हाने को चवे तो मेरे लिए अल्लाह ही काफी आऊं वियो सो मदीने मदीने वरी थोड़ा घणो पान ठीक है भाई जब ना मक्के में उमरो क्यों हाने मुके जी पान जी पाड़ लगी न मानू न बोली अचे न कुछ दिशा ते कोई बंगाली वने पे चप चुरन मुझे ही कुछ तो खाए पियो या बुगड़ा या चना पर कुछ तो आए मुंह वनी कुने ते हाथ रखियो वो डिजियो उन्हें समझो को छुड़तो आ जी भाई मुझे बियो मेरी खैरा पान किथा मिले पान खाते हो पाकिस्तानी हो मुझे हाँ वठियो अंदर जो पाड़ो बंगाली
उनमें वरी अंदर वरी अंदर वरी अंदर पो नंढड़ी हिकिड़ी माडली उतां खां पाबंदी हाणे उन सां मुंहिंजी थी वई दोस्ती रोज़ वञूं कचहरी कयूं मूं चयो त जॾहिं कराची एयरपोर्ट अची आऊं उते थो रहां पोइ मुंहिंजी चांहि पी हुन वरी मूंखे चयो त आऊं बांग्लादेश में आहियां जॾहिं तूं बांग्लादेश अची त मुंहिंजी चांहि पी वञे हाणे हिक ॿिए खे एड्रेसूं कोन ॾिनियूं पतो हिक ॿिए खे न ॾिनो हू थो अचे कराची आऊं थो वञा बांग्लादेश त एड्रेस ज़रूरी आहे मोमिन तुझे ईमान तुझे दीन जो पतो एड्रेस मदीने जो मीर साईं खां सवा तू किथे पहचानी तुझी कामयाबी कान थींदी रसूलुल्लाह जी ज़ात खां सवा अगे पाण लिखंदासीं खत खत अवांखे यादि कोन हूंदो अदा खलीफ़ा मोहम्मद उमर खे यादि हूंदो इहो दौर ॻाल्हाए तो सही वो चवंदा अलाए हे ग़लति पियो ॻाल्हाए तस्दीक कर लिफ़ाफ़ा हूंदा उनमें खत विझंदा हुआसीं पोइ मथां एड्रेस लिखंदा हुआसीं ज़िलो लसबेलो पोस्ट ऑफिस विंदर बमारफत फलाणो दुकान फ्री मिले हाणे त वरी माशाअल्लाह मोबाइल जो दौर आहे अहिड़ा अहिड़ा मोबाइल मूंखे त नाला ई कोन ओप्पो हे असां वारो माइट मुंहिंजो पाण जत फ़क़ीर हे पाण लाइ नंढड़ी मोबाइल जेका सादी उहा बहितर हा मूंखे पाण सम्झ में कोन थो अचे पोइ इहा टुटे थी फिटे थी पोइ अदा कामरान खे ॾियूं था मलम पटी करे थो ॾे मिड़ी कम खे हलायूं ठीकु आहे हे वठी आयो बटन हिन खां दॿजी वियो कैमरे वारो बटन लॻी वियो कैमरो खुली वियो वण माण्हू अयूं ॾिठई वरी दॿे में बंदि करे पठाण खे चई ये काम का नहीं है इसमें सुराख है सब कुछ नजर आ रहा तो दोस्तों हाणे जो ये मोबाइल निकिता न त मूवियन वारा बि रेडियन वारा दुआऊं पिया घुरनि टेलीविजन वारा दुआऊं पिया घुरनि सभिनी जी मार्केट इन मोबाइल घड़ी इन में रेडियो इन में टीवी इन में टेप रिकॉर्ड इन में अलाए केतिरो निज़ाम आहे पर मुंहिंजे दोस्त मूंखे जो हाणे मोबाइल वरितो आहे 1.25 लख जो आहे उन में 35,000 किताब भरे चुको आहियां बुखारी मुस्लिम सियासत जा किताब सब ॿिया तारीख़ जा वग़ैरह वग़ैरह 35,000 अञा हिन में घणी गुंजाइश आहे त अॻिते हली कुतुब खाने वारा पोइ किताब केरु वठंदो हाणे अॻे नात खाने वटि कापियूं हूंदियूं हिकिड़े हथ में लाउड हिकिड़े हथ में वरी हिन विच में बिजली वई त तो हाणे छा मोबाइल में भरिया पिया रोशनी हुन में लॻी पई आहे भले बिजली न हुजे त हुनजी रोशनी अखर ॿुधाए यानी सॼो जहान हिन मोबाइल में दोस्तों खतन वारो दौर ख़त्म थियो मूंखे यादि आहे असीं लाड़काणे पढ़ंदा हुआसीं पोइ माइट ख़त लिखंदा हुआ ईंदो हो त यकीन कयो अबाणनि जी सिक एॾी हूंदी जो ख़त मिलंदो खोलींदा कोन हुआसीं उहे चुमियूं ॾींदा बाबा जो ख़त आयो अमर जा सलाम आया परदेस में यादगिरी ईंदी प्यारा मुसलमान भाइरो हाणे असां मोमिन आहियूं असांजो ख़त कहिड़ो आहे दीन इस्लाम जंहिंमें अखर नमाज रोज़ो हज ज़कात ठीकु उनजी एड्रेस आहे त मां मदीने वारे जो उम्मती आहियां संदस गुलाम आहियां ऐ रब हे अमल मोकिलिया पियो मूंखे न ॾिसजे मुंहिंजे मुस्तफ़ा जे सदके क़बूल ठीकु आहे अल्लाह जे हबीब फरमायो हाजी
मता मुल्ला मौलवी जे चक्कर में अची तम हज सजो मक्के में आ उम्रो सजो मक्के में आ उन जा अहकाम भी मक्के में आन हाने मदीने वजन जी केड़ी जरूरत आ मां मक्के मां उम्रो हज करे मोटी वया साईं फरमायो भली मोटी वन तू मदीने नाच पर तो जुल्म कयो छाजेला तोखे इहा त खबर आ त मक्के में हज थींदो आ उम्रो थींदो आ पर समझी छड कबूलियत जो ठप्पो मदीने में लगंदो आ कबूल थियण जो ठप्पो मदीने में मन मदीने का सवा तू मक्के पहुंची साईं का सवा तू रब ते पहुंची न फिर तो विच में एड्रेस मदीने जो साईं इन एड्रेस न हुंदी त जे खत बगैर एड्रेस जे कदे बेले में पे घुमंदो कदे कराची पे घुमंदो करे केड़ा केड़ा ई जे मोमिन जे दीन वारे खत ते रसूलुल्लाह जी एड्रेस न आहे उन जो नमाज़ू रोजा ये पे घुमंदा तने बिटाई सा फरमा तो पखी चवाई पिरन जो अड्डा हल हंजन शान मोती चुड़ मेहरान जा तू कठ न कंजी कान तो हेड़ी कर रिहान जका आहे पिरन जे पार जी असां सिंध में एकड़ो पखिया नालो बगो अजी खबर है सिंधो तो डंडन में आला असां बेटा सा वरी इन्हीं जो मिसाल नु फरमा तो बखा तू बाहर अच्छो केडो आही अंदर तुंजो कारो बगो बाहर अच्छो अंदर सजो कारो वडी मालूमात बघा तू बाहर अच्छो केडो आही पर अंदर तुंजो कारो मच्छी मां खाई अञा पियो चवाई त पखी आया पिन जो ये पखी की पखी जे मदीने जी तवार जिते उते चौथ मदीने जी मानू जी बोली बनी थी मदीने जी मानू जी बोली बनी थी ला इलाहा इल्लल्लाह जी लोली बनी थी मदीने जबांगा जन बागूनियल था उठन सान आशिक रो उठ पवन था उगल लुर कदई सचोली बने थी ला इलाहा इल्लल्लाह लोली बने थी अदा फैसल बैठो वाइस कंदो नात शिरकत इंद्रजात माशाअल्लाह दोस्तों अलगर्ज अल्लाह जे महबूब जी गुलामी है मोहब्बत अदब का सवा जो चारो आही यो लिखी छड़ प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सवारी ते हसवार चा त वलिन सबनी चयो वलिन त वली आहे पर असां जहड़ो ना जने मस्जिद अक्सा पता आमिना जो लाल जे वक्त में सवारी खाए ठायो सवा लख नबी उठी भी था मुझे महबूब जो इस्तकबाल कयाऊं चवण लगा सुहना शान तुझो शाही शरफ थियो सुहना शान तुझो शाही शरफ थियो आए थका न पूरो हरफ थियो सुहना शान तुझो
रब करीम फरमायो ये न मुझो हबीब नमाज पढ़ाए अमा पुछा बियो जिते मुझे मुस्तफा जा कदम हुजन उते अमा जा सबरी जा सिर झुकंदे ॾिसां जॾहिं नबीअ जो मंज़र ॾिठो चवण लॻा हिक ॿिए खे त नबी आहे पर पाण जहिड़ो कुझु पाण जहिड़ो कुझु जॾहिं अल्लाह जा महबूब आसमाननि में आया जिते कतारूं कयो मलाइक बि इस्तक़बाल जे लाइ बीठा जॾहिं सोने जे नूर ते नज़र पई नूर ते चऊं नूर आहे पर असां जहिड़ो न आहे मैं गदा तू बादशाह भर दे प्याला नूर का नूर दिल दूना तेरा दे डाल सदका नूर मलाइक मंजी ठीक उन्हनि चयो असां जहिड़ो अल्लाह से मेराज को करायो इन जे करायो कि हे सब ॾिसनि ऐं चवनि त ख़ुदा खां बाद अगर कंहिंजो शान आहे त मदीने जो सोनो हबीब कहीं जहिड़ो बेटा साहब फरमाईंदो आहे त जखरे जहिड़ो जवान ॾिसां को न ॾेह में मोहर मिलनी मुरसल सरस संदस शान फकान काब कौसैन औ अदना मुयस्सर जस मकान वो आगे जो एहसान जई हादी मेज महड़ो हाने बाकी सही रहियो जिब्रील ॿिया सभु थी जिब्रील कढो शजरतुल मुंतहा ते जिब्रील भी रहियो साईं अॻिते वियो पोइ न्यारे जिब्रील बीठो आहे पाण फरमायूं तूं दर दोस्ती मुखलसम याफ़्ती इना नम जे सोबत चिरा ताफ़्ती जिब्रील दोस्त खे जॾहिं दोस्ती में तो सच्चो लहबो आहे त तोड़ निभाइबो आहे तोड़ निभाइबो आहे हल अॻिते अर्ज़ कई मुंहिंजा साईं अल्लाह मूंखे 650 पर ॾिनान पर मथे अल्लाह जे नूर जा एॾा शुआन हिकिड़ो पर बुलंद थींदुसि हिकिड़ो पर मथे थींदुसि मुंहिंजा 650 पर सड़ी वेंदा मुंहिंजी हद तुंहिंजी हद जी मूंखे ख़बर न आहे मूं ईअं सम्झो तव्हां बि हिते बीहंदा छो जो ही बॉर्डर लाइन आहे हितां खां अॻु में को कोन वेंदो आहे अॻु मथां वारो हेठि न ईंदो आहे मदीने जे मीर फरमायो जिब्रील जिते तुंहिंजी हद ख़तम थी मां आमिना जे लाल जी हद हितां शुरू थी जॾहिं मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम अलैहिस्सलाम खे आला ॾे वठी पे विया आला ॾे तो चयो लख हाजती इब्राहिम का तकलीफ हुजे का ख्वाहिश हुजे का उम्मीद हुजे को सवाल हुजे मूं जिब्रील खे ॿुधा मां उत वञी सघां थो जिते को बि नथो वञी सघे जिब्रील अॼु तूं बि ॿुधी छॾ तुंहिंजी हाजत हुजे का दुआ का कुझु कम कर त मूंखे ॿुधा मां उत पियो वञा जिते तूं जिब्रील बि नथो वञी सघे जिब्रील अमी बोले सिदरा के मकी बोले जिब्राइल अमी बोले सिदरा के मकी बोले आप सा नहीं देखा लाखों में हजारों में या महबूब जी मेराज जो सबब नमाज है न महीने में फर्ज किया नमाज मुझे महबूब फरमायो रब मां जो विंदुसि उम्मत में वापस उहे चवंदा साईं असां खे बि त सैर करा वठी हली हा असां बि ॾिसूं हा रब फरमायो मुंहिंजा हबीब मां उन्हनि जे लाइ 5 नमाज़ूं थो ॾियां अस्सलातु मेराजुल मुमिनीन उन्हनि जो मेराज नमाज़ ये तू मेराज जे में ओला मकान ते पहुते ये मां भेनर के वडा वडा उच्चा दर्जा दे से नमाज जे सदके इनन जो मेराज नमाज आज एतरो मोकियो कोनी मुखे वणो दादू सुभाणे डी जो प्रोग्राम आ इन जे करे सो टाइम अज घटा इशारो करे तो वणा तो महबूबन फरमायो मुजी अखियन जी थदकार अल्लाह जी नमाज
मस्जिदूं आबाद कयो, नमाज जी पाबंदी कयो, पंहिंजे बच्चनि खे बि नमाज जो आदी बनायो। दोस्तो ॿिए नंबर में ज़कात हिन महीने में फर्ज़ कई, ज़कात करंदा कयो। पंहिंजे मक़ामी आलिमनि सां राब्ते में रहो। मुंहिंजूं हेतिरियूं आयूं आहिनि, साल ते घणी ज़कात आहे, हेतिरा उठनि, साल ते घणी ज़कात आहे, हेतिरा मूं वटि ॾोकरनि सोना चांदी आहे, 7.5 तोला चांदी सोन, 52 तोला चांदी, उनजे मथां ज़कात आहे। उहा 40 लख जे पुठियां 2.5 पोइ जेतिरा हिसाब करे उन हिसाब सां 2.5 जे हिसाब सां लख ते तव्हां करंदो। हाणे मुंहिंजी तकलीफ़ हुई सिंध में अदा काम सो उते हुनजो मुंहिंजे मेहन में बीमारी पई, मेहन में इलाही मरी वई। मुंहिंजो ज़कात करंदो ईअं उअं करे सवाल मुझे हाणे ढक झल ज़कात को कॾे न कॾे पर ज़कात निकिरी पर तू ज़कात करंदो रह, इंशाअल्लाह तुझे माल खे कॾे नुक़सान न थींदो, तुझे माल में पैसे में कॾे खोट नहीं। तू ज़कात कर, ज़कात सां तुझो मुझो माल महफूज़ थी वेंदो, माल पाक थी वेंदो। अल्लाह ॾिसो यो गंदम पोखींदा आहियो, कणिक हिकिड़ो बात को खणंदा आहियो, वञी बनी में मिड़ी मुठियूं भरे पुछड़ा हाणे मिले आवां के वरी बात को नम थी मिले बात को हिकिड़ो पर अल्लाह से असां के खराड़ करे मोटाए तोरे बाच के रब तो फरमा इहा ई त मुंहिंजी बरकत। हल अदुल्लुकुम अला तिजारतिन तुंजीकुम मिन अज़ाबिन अलीम। मूं रब सां को वापार करे दुनिया जे वापारनि में खोटा नुक़सान आहे, मां रब जे वापार में रुगो फ़ाइदो ई फ़ाइदो। दोस्तो उन खां अलावा अल्लाह साईं पंहिंजा हक़ माफ़ कंदो आहे। रब त इख्तियार वारो आहे पर को उसूल आहे, परायो हक़ माफ़ न कंदो आहे। ॿिए जो हक़ कर्ज़ वठण लेन देन करण शरीयत में आइब न आहे, हली तो वठो पर हाणे जेको उसूल पियो हले अवां जी ॻाल्हि कोन थो कयां, असांजे पासे जी ॻाल्हि। हाणे छा आहे कर्ज़ माण्हू वरितो न सही पोइ भले विंदर में आम्हूं साम्हूं थी त हीअं घुट हणी ॿी गली में हलियो। वरी मोबाइल नंबर बदिलियो छॾी, घर अचा बा फलानो आहे, छोकिरी खे छोकिरे खे चवंदो न बाबा कराची वियो। इहा ॻाल्हि ख़राब आहे। मदीने जे सही फरमा अरबन जो मक़ूल आहे अल कर्ज़ मिक़राजुल मोहब्बत, कर्ज़ मोहब्बत जी कैंची आहे कतर। असां केतिरियूं दोस्तियूं ॾिठियूं कर्ज़ जे मामले में फिटी केतिरा रिश्ता उजड़ी इन्हनि कर्ज़नि जे मामले वठो वरी लेन देन कयो वरी वापसि उनखे कयो। मदीने जो साईं वटि जनाज़ो ईंदो न जनाज़ो पोइ साईं कोन पुछंदा हा त हिन नमाज़ पढ़ी जुमो पढ़ंदो फलानो न, साईं पुछंदा हा हिन ते कंहिंजो कर्ज़ त कोन्हे, हिन ते कंहिंजो कर्ज़ त न आहे। जे कर्ज़ हूंदो साईं हटी पंज थी वेंदा ॿिए असाबी खे चवंदा तूं नमाज़ पढ़ाए। ये हक़नि हुकूकनि जो ख़्यालु अवां त माशाअल्लाह सुठा आहियो। असां वारनि इलाइक़नि में माण्हू वरी पंहिंजे भेनरुनि जा हक़ खईं, भेण जो पीउ माउ जी मिल्कियत मां हुनखे हिसो अचे थो पर खयो वञे। मूंखे हिकिड़ी माई साहिब खां पुछो मुंहिंजो अदी तोखे भाइरनि हिसो ॾिनो चए न, मुंहिंजो भाइर चवंदा असांखे अधी ख़ुशी सां बचे छॾियो पोइ खिली कि अदा साईं मूंखे ख़बर हुई भाइर ॾींदा हूअं बि इन जे करे मूं थोरो असांजे इलाइक़े में को ईअं आहे त हीअ का टोक जी ॻाल्हि कान्हे, शरीयत जो मसइलो आहे। ही परायो हक़ आहे, पीउ माउ जी मिल्कियत मां शरीयत मूजिबि जेको भेण जो हक़ बणिजे थो वो ख़ुशीअ सां खिली ॾियणो आहे, खिली ॾियणो। वॾा ॿार घरनि में न विहारियो,
न्याणियूं जवान थी वञनि त संग पोत ॻोल्हे उन्हनि खे उनजा हक़ ॾियो उन्हनि खे हक़ ॾियो अगरि शरई मजबूरी न आहे शरई मजबूरी आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे रिश्तो नथो अचे कोशिशि करे पियो उहा ॿी ॻाल्हि आहे पर असां वटि वरी छा मजबूरी बाबा हाणे शादी त तयार आहे पर मुंग न लहनि त पोइ टमाटो लहे त पोइ वीसी निकिरे त पोइ रिटायरमेंट थिया त पोइ इहे संग पोत करे इहो उज़र शरीयत में हले नथो अल्लाह अल्लाह जो रसूल था चवनि तूं छॾ कती खे छॾ वीसी खे तूं असांखे ॾिस असांजी रज़ा जे ख़ातिर हिकिड़ी चादर में न्याणी कढी रवानो कर पोइ ॾिस असां छा छा ये आहे त कर न त इहे बहाना न अवां वटि अलाह ॾाॾी मरी वई अरे हाणे 12 महीना चट जण ॿियो को मरंदो ई कोन ॿियो जण को मरंदो ई कोन वरी टीह जेको ॿियो मरी वञे कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत खिलायो जन से खिलायो जन से रुआरे हजारा मिठा मोर मानू विसारे हजारा है रज़ा सां रब जे थिया से रवाना परे परवार अजा आस्ताना सुती सूरवारी प्यारे हजारा मिठा मोर सारे हजारा मोहम्मद खान मंज़िल उन्हनि पई जिबानी ॿुधा या उन्हनि जी कहानी हयातिया जदियड़ा जदियड़ा गुज़ारे हयाया मिठा मोर विसारे हजारा अदा खलीफे dah yarha natu likho fajr time ya hello dero tyar aahe mere halla waro mitho madan aahe मता निकन से वंजई वक्त सारो मेरो भरियो भी जो छुटन वारो कोई पाटनियते कमयार ना है हल्लो ए मोमिन मेरो चारो आहे अग्या उन दरिया को चर्चो तनाहे हूंदे दनी राजी परवाह नाहे लखे मुंडा तारू तारण वारो आहे हल्लो अल्लाह साईं सैयद आलम शाह बुखारी रहमतुल्लाह बुलंद फरमाए खलीफा आज़म मोहम्मद बादशाह पंजो से मोहम्मद अनवर सां गॾु ॿिया जेके बि अदा उमरा ॿिया जेके खलीफा ख़िदमत गुज़ार अवां असां सभई ख़िदमत गुज़ार अल्लाह साईं असांजी हाज़िरी सैयद बादशाह जी दरबार में क़बूल यो हिकिड़ो ऐलान आहे अल्हम्दुलिल्लाह असांजी दावत इस्लाह मीजा
हफ्तावार प्रोग्राम इज्तिमा हर जुम्मे रात जो फैजान मदीना विंदर मस्जिद इंशाअल्लाह बाद नमाज़ बाद मगरिब ता इशा जो इज्तिमा थींदो आहे इन इज्तिमा जो मक़सद अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी खुशामद कान्हे असांजे दावत इस्लामी जे मुजाहिद कम दोस्तों सिर्फ जो मदनी टीवी चैनल उन वॾो कम अल्लाह से अञा बि तरक़ी अता फरमाए इन में बरकत फरमाए त इन इज्तिमा में अचो ते नमाज़ सिखाईंदा वज़ू जो तरीक़ो गुस्ल जो तरीक़ो हक़ हुकूक दीन इस्लाम जूं ॻाल्हियूं सिखाईंदा अहिड़नि इज्तिमानि में अचो ऐं दीन ॿियो आहे त दावत इस्लामी जे तरफ़ां हिकु नई मस्जिद जो संग बुनियाद नूर मोहम्मद मस्जिद जे नाले अच्छा नूर मोहम्मद जामे मस्जिद नूर मोहम्मद ॻोठ में बुनियाद रखियो वियो आहे जंहिंमें अतवार जो ज़ोहर खां नमाज़ शुरू थींदी इंशाअल्लाह ताला अहिड़ियूं कई मस्जिदूं बणियूं आहिनि अल्लाह साईं कामयाबी मुर्शिद जहीं जो दस्तगीर जहीं के लहर न लो जो अब्दुल कादिर पीर कहीं के लहर न लो चोरन के अब्दाल बनाए ओझा किला को बसाए जेके सैयद जिया उकीर कहीं के लहर न लो आ मुर्शिद जहीं जो दस्तगीर तुझे लहर न लो यार ही बार करण सवाबा दुश्मन लाए हिजर अजाबा जन मिस्र विराया खीर तोही के लहर न लो आ मुर्शिद जहीं जो दस्तगीर तोही के लहर न लो शफी मोहम्मद साध सलाए भूरल सल बगदाद घुराए जो पीरान आहे पीर तोही के लहर न लो मुर्शिद जहीं जो दस्तगीर तोही के लहर न लो जो अब्दुल कादिर पीर तोही के लहर न लो मुख्तसर दुआ कर तबियत दी ना साहब मुके सुभान दादू पैदलो सैयदा फैसल वाला काफी आलम सुभान उठान सलातो सलाम थींदो दुआ थींदी या हय्यु या कय्यूम रहमतिक सगीसु या रब्बुल आलमीन या रब्बुल साईं सैयद भलारे जो उर्स पंहिंजी बारगाह में कबूल नगर नियाज कबूल हाज़िरी कबूल सभिनी खलीफा जन जन भी हिन उर्स में हिस्सो वरतो मुंहिंजा करीम रब उन जा हिस्सा कबूल सॼी जमात जा बेड़ा पार मरहूम मरहूम इब्न मरहूम खैर मोहम्मद मरहूम सोबान या रब्बुल आलमीन ऐं इंतजामिया वारनि मंझां जेके गुज़ारे विया उहे सभिनी जी बख़्शिश मग़फ़िरत सभिनी जा दर्जात बुलंद हिन दरगाह खे आबाद दरगाह जन जन दुआ जे लाइ चयो ऐं मुंहिंजा करीम रब उन्हनि जे हक़ में गुनहगार जी दुआ क़बूल ही कंहिंजो को बीमार उन जे लाइ दुआ मुंहिंजा मालिक जेके बि बीमार अस्पतालनि में घरनि में सभिनी खे अता फरमा सैयद आलम शाह बादशाह जे सदके असांजा बेड़ा पार कर वसल्लल्लाहु सलाम पढ़ी पवंजो मुस्तफा जाने रहमत पेला खो सलाम शमाए बज़ में हिदायत पेला
खो सलाम जी सुहानी घड़ी चमका तैबा का चांद उस दिल अफरोज साथ पेला खो सलाम मुस्तफा जान रहमत पेला खो सलाम शबे असरा के दूल्हा पे ताहिम दुरूद शबे असरा के दूल्हा पे ताहिम दुरूद नोशा है बज़ में जन्नत पेला खो सलाम वो हमारा